अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम सहरी टाइम ऐं 3 रमज़ान शरीफ़ जे लाइ असां तयारी कयूं पिया। इंशा अल्लाह ताला थी सघे थो अॼु राति जो तव्हां इहे ई आयतूं इमाम खां ॿुधंदव। जेकॾहिं अॼु सम्झंदव त इंशा अल्लाह तव्हांखे वधीक मज़ो ईंदो। मां इब्तिदा कयां थो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम अम्मा बाद व आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इब्तिदा कयां थो ही आयत हिकिड़ी चए थो त तौसीन मीम तिल्क आयातुल किताबिल मुबीन। छा माना आहे हिन जी? त हीअ जेके हींअर आयतूं तव्हां ॿुधंदव उहे क़ुर जूं आयतूं आहिनि ऐं सम्झण में आसान मुबीन। माना जेकॾहिं हाणे ॾिसो न, ही पधरे किताब जूं आयतूं आहिनि या हे किताब जूं पधरियूं आयतूं आहिनि। असल तर्जुमो इहो थो थिए त ॻाल्हि आहे त पधरियूं जो मतिलबु आहे त आम माण्हू सम्झंदो। हिन जी माना जेकॾहिं तव्हां कंदव हर माण्हू सम्झंदो, अणपढ़ियल बि सम्झंदो, पढ़ियल बि सम्झंदो। बाक़ी को चरियो खरियो न हुजे, मेंटली रिटार्ड न हुजे, उन खे माफ़ी आहे। त अलाह ताला फरमाए थो त हीअ आयतूं चिटियूं आहिनि। हाणे असां बिस्मिल्लाह कयूं था, सूरे बकरा में वञूं था जंहिंमें इब्तिदा थिए थी आयतल कुर्सीअ जी। हीअ अज़ीम आयत आहे क़ुर जी, हे सरदार आयत आहे क़ुर जी, जंहिंजो पहिरीं आयत आहे अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम। माना अल्लाह अकेलो आहे, सभु पावर हुनजे हथ में आहिनि, सॼे जहान जो मालिक उहो आहे, हर प्रॉपर्टी हुनजी आहे, हू साह खां रग खे वेझो आहे, असांजी ॻाल्हि ॿुधे थो, ॿई शर्त पूरा थी आहे, ॿुधे बि थो, प्रॉपर्टी बि हुनजी आहे। उन खां अलावा टियों माण्हू तव्हांखे ॿियो माण्हू ॾेई कोन थो सघे जो यादि तव्हांजो नथो ॿुधे। हा, को जहिड़ो आहे उन सां ॻाल्हाइबो, उहो ॿुधंदो, शर्त पूरो थियो। पर जे उन हथ में उहा प्रॉपर्टी हूंदी जे ॾियणु चाहे त ॾींदो, लेकिन गफ़ूरु रहीम आहे, उहो ॾिए थो। त चए थो न सिर्फ़ु इहो त इहो सभु अकेलो करे थो, पर हय्यु, हय्यु जो मतिलबु आहे त ज़िंदा आहे। इहो शर्त आहे कंहिंखां घुरण जे लाइ त असांजी मदद कर, उन लाइ पहिरियों शर्त आहे जहिड़ो हुजे। अल क़यूम माना ॿियो शर्त आहे त उन वटि उहा प्रॉपर्टी जी मालिक हुजे या उन शइ ॾियण ते क़ादिर हुजे। हिकिड़ो माण्हू आहे, मिसाल तौरु हिकिड़ो फ़क़ीर वेठो आहे, मां उनखे चवां हा आदा फ़क़ीर ओ 10 एकड़नि वॾेरे जा इहे त मूंखे वठी ॾे मूंखे, उहो कोन ॾींदो, छो त प्रॉपर्टी कान्हे का। तंहिंजे करे अलाह थो चए सभु पावर मुंहिंजे हथ में आहिनि, छो त मां ज़िंदा आहियां। तंहिंजे करे जेकॾहिं कंहिं ज़िंदा खां मदद घुरबी त इहो शिरकु न आहे, पर जेकॾहिं हयू न आहे, हिन दुनिया मां गुज़ारे वियो आहे, त उन खां घुरणु अलाह हुनखे शिरकु चए थो। ऐं कयूं पर इहो आहे त उनजी प्रॉपर्टी बि हुजे, ॾियण जो मालिक बि हुजे। हाणे इहा जॾहिं आयत लहणु लॻी त मके जे मुशरिकनि छा कयो हो जो 360 मूर्तियूं लॻायूं आहिनि अलाह जे वलियुनि ऐं बुज़ुर्गनि जूं, जेके नूह अलैहिस्सलाम जे क़ौम जा। इहे साॻी हिंदुनि वारा, हिंदुनि जूं जेके बि मूर्तियूं आहिनि इहे बि नूह अलैहिस्सलाम जे क़ौम जे बुज़ुर्गनि जा आहिनि, छो त हिंदू मज़हब जेको आहे इहो नूह अलैहिस्सलाम जी क़ौम आहे। ऐं इन जा जेके वेद आहिनि इहे मां अॻिते ॾेखारियूं त क़ुर सां मिलंदड़ जुलंदड़ घणे भाङे। त इहा जो कई त इते छा आहे त इहे जेके मूर्तियूं बुज़ुर्गनि जूं लॻायूं आहिनि 360, उन मां के 10 कंहिं, ऐं इहे कुरेश ख़ानदान सम्झो ॾियणु उन वक़्तु हेॾा सैयद हुआ, उन्हनि इहे विरहायूं हुयूं, कंहिंजूं 10 मूर्तियूं, कंहिंजूं 5, कंहिंजूं 20, कंहिंजूं 30, उन जा ॾाढो ग्रुप में पेतियूं रखियल हूंदियूं। पोइ माण्हू अची उन्हनि खे गुमराह कंदा त हे तव्हांखे सभु कुझु ॾींदा। त जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअ आयत आंदी त अल्लाहु ला इलाहा इल्ला हू, माना अलाह खां सवाइ को कमु कोन थो करे, को इबादत जे लाइक़ु न आहे, छो त हू ज़िंदा बि आहे ऐं पावर में बि, प्रॉपर्टी बि उनजी आहे। त इन ते ही चवणु लॻा मके जा मुशरिक अजल आलिहत इलाहू वाहिद, चई इहो कीअं? हाणे अजल माना नबी साईं लाइ था चवनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त हुन जेको आहे हेतिरा असांजा 360 जेके असांजा ख़ुदा आहिनि नंढा नंढा जेके कमु करे ॾियनि था, इन्हनि सभिनी खे ॻंढे चए थो त हिकिड़ो अलाह सॼो कमु कंदो। इन हाज़ा लशयुन उजाब, चई अजीब ॻाल्हि आहे त हाणे हिकु हस्ती सभु कमु कीअं थी करे सघे? हर बादशाह खे असिस्टेंट वज़ीर हूंदा आहिनि, हीअ कहिड़ी शख़्सियत जो ॻाल्हि थो करे त हिन जेको अलाह आहे उनखे कंहिंजी ज़रूरत कान्हे का, कंहिंजी। इन लाइ त हुन सॼो काइनात हुन पैदा कयो। जॾहिं काइनात पैदा कई त कंहिंखां पुछो वई छा, या उनजी कंहिं मदद कई, कंहिं अटो ॻोहे ॾिनसि या का मिटी खणी ॾिनईसि? न, त चवणु लॻा त हा इन हाज़ा लशयुन उजाब। हिननि जो अक़ीदो इहो आहे त अलाह खे असिस्टेंट आहिनि, हे जेके नंढड़ा इलाह आहिनि पीले लाइन में, त माण्हू जेके आहिनि से इन्हनि खे वञी चवनि, पोइ इहो वरी उथी वञी अलाह खां तव्हांखे कमु कराए ॾींदा। पर विच ते वास्तो ज़रूरी आहे, जेके बुके जा मुशरिक चवंदा हुआ। तंहिंजे करे हिननि माण्हुनि हिन पंहिंजो हरम पाक में हे ॾिसो न बुत रखिया अथनि। हाणे इहे बुतनि जी पूॼा कोन पिया कनि, हिंदू पंहिंजे था चवनि त असीं हिननि बुतनि जी पूॼा कोन था कयूं,
इहे बुत एक्ट कनि था एज़ अ मोबाइल, जंहिं हस्तीअ खे असां जंहिंजो इहा शिकिल जो असां बुज़ुर्ग जी बुत ठाहियो आहे, इहो जन्नत में वेठो आहे ऐं हीअ उनखे पैगाम थी पहुचाए इहा मोबाइल। मां तव्हांखे उनजो ॾेखारींदुसि। तंहिंजे करे जॾहिं नबी करीम सलाह चयो त अलाह हिकु सभु कम थो करे, त वरी इन्हनि जेके बुज़ुर्गनि जा हिननि बुत रखिया हुआ सूरतियूं, उन्हनि में के वरी वॾियूं हस्तियूं जीअं असां वटि के वॾियूं हस्तियूं जूं नाला वठंदा आहिनि, हर टीवीअ ते फलाणे बुज़ुर्ग जो नालो, गौस पाक जो नालो, हुनजो नालो, वॾा नाला। त हिननि जा बि ईअं वॾा बुज़ुर्गनि जा नाला व कालू ला तज़ुरुन आलिहतकुम, ऐं ऐलान कयो मके जे मुशरिकनि त तव्हां हिननि जेके अलाह जा असिस्टेंट ऐं अलाह जा बुज़ुर्ग आहिनि इन्हनि खे न छॾियो। वला तज़ुरुन वदऊं वला सुआऊं वला यऊस यऊकन, इहे उहे 5 वॾा नाला वरिता अथनि जीअं असांजा हिते वॾा नाला वठंदा आहिनि, त इन्हनि खे तव्हां न छॾियो, इहे तव्हांजो कमु कंदा। हाणे इहे कंहिंजा नाला आहिनि? कंहिंखां पुछूं त इहे केरु आहिनि? वदूं सवाऊं आहे कहिड़ी शइ? सही बुखारी हदीस केरु ॾसींदो? अलाह जो रसूल ॾसींदो। ग़ैब जी ख़बर उहो ॾींदो या अलाह ॾींदो, टीं का शख़्सियत कान्हे का। त चए थो त नबी खे फरमाए थो हाज़ी अस्मा, जेके नाला ॿुधव, क़ौम सालिहीन मिन क़ौम नूह, इहे सालिहीन आहिनि, नेक शख़्स आहिनि नूह अलैहिस्सलाम जे क़ौम जा। फलम्मा हलकू, जॾहिं गुज़ारे विया त पोइ उन्हनि जूं मूर्तियूं लॻायूं अथनि, ऐं हिंदुनि बि सभु जेके मूर्तियूं लॻाइनि पंहिंजे बुज़ुर्गनि जूं लॻाइनि, लेकिन हू चवनि था त असां इन्हनि खे कोन था पूॼूं, असां इन्हनि खे पूॼूं कोन था, छाकाणि त इहे रुॻो असांजी त कम्यूनिकेशन था असांखे करे ॾियनि हुन सां। त अलाह ताला इन्हीअ ते आयत आंदी क़ुर में, चए थो व यअबदून मिन दूनिल्लाह, माना अलाह खां सवाइ ॿियनि खे सॾनि था, उन्हनि खे कारसाज़ सम्झनि था। माला यज़ुरहुम, जंहिंखे इहो बि पावर कोन्हे जो मरण खां पोइ तव्हांखे पिटनि। वला यनफहुम, न इन्हनि खे पावर आहे त तव्हांखे को पुट ॾियनि या को नफ़ो ॾियनि। उहो यकुलून, पर इन जा जेके पेतियूं रखियूं वेठा आहिनि उहे माण्हुनि में ऐलान छा था कनि? यकुन हाउला शुफ़ाउना इंदल्लाह, चवंदा बाबा हीअ अलाह खां कमु था कराए ॾियनि, हे क़ुर अथव निज क़ुर, चवंदा हाउला शुफ़ाउना इंदल्लाह। त अलाह क़ुर में सूरह यूनिस में चए थो कुल, चई इन्हनि खे जवाबु ॾियो, अतुनबिउन अल्लाह बिमा ला यालम फिस समावात वला फिल अर्द, अलाह ताला अहिड़नि एबनि खां पाक आहे। हुन सॼी दुनिया जॾहिं क्रिएट कई त अकेलो हो ऐं ख़तमु कंदो तॾहिं बि अकेलो हूंदो, त हुनखे कहिड़ी ज़रूरत पई आहे जो विच ते विच ते वज़ीर रखे ऐं माण्हू रखे। चए थो सुभानहू, अलाह अहिड़े एब खां पाक आहे, व ताला, हुनजी टेक्नोलॉजी तमामु ऊची आहे, शान ऊचो आहे। अम्मा युशिरकून, जो कोई शिरक जो निज़ाम ठाहियो वेठा आहिनि ॾोकड़नि कमाइण जे लाइ। तंहिं ते शाह लतीफ़ थो चवे त ॾातार ॾुख कया पाणा मथे मंगणई। अलाह जे वली त शाह लतीफ़ जो त बयानु आहे त जे तूं बेतबाही से आयतूं आहिनि नियो मन लाइन पिरियासीं, हुनजो त बयानु आहे त मां क़ुर जे आयतुनि जो सिंधीअ में शहर में तर्जुमो कयो आहे। चए थो ॾातार ॾुख कया पाणा मथे मंगणई, घुरण वारे, अड़े मूं दर छॾियो मंगणा, मङी कोह ॿिया, तूं मुंहिंजे दर मां अलाह आहियां, मूंखे छॾे वञी थो ॿियनि तां घुरी, तॾहिं तो पिया विचां विल्हा ॾींहड़ा, तॾहिं शिरक जे करे तोखे मुसीबतूं आहिनि, तोखे सुकून कोन्हे को, तुंहिंजो औलाद नाफ़रमान थी थो वञे, तव्हांजे मुल्क में ॾुकर थिए थो, ज़मीनूं कलर में पइजी थियूं वञनि, तव्हांखे बारिशूं कोन मिलंदियूं, पाणी दरियाउनि में, सॼा ॾुख असांजा तकलीफ़ूं इन शिरक करण जे आहिनि। अच्छा, चए थो त असांखे था चवनि त असां त बुज़ुर्गनि खे था सॼूं, हिंदू पत्थर जूं मूर्तियुनि खे पूॼा कनि था। मां कढियो आहे, लोगों को ये धोखा दिया जाता है कि असुल शिरक पत्थर की मूर्तियों को पूजने का नाम है, जबकि गैर हाजिर फोत शुदा नेक लोगों को पुकारना शिरक नहीं। धोखो था असांखे ॾियनि, लेकिन जवाब इहो आहे कोई कौम भी पत्थर को नहीं पूजती, बल्कि अपने नेक लोगों की शिकिल में मूर्तियाँ बनाती है, चाहे वो पत्थर की, चांदी की या सोने की हो। दर हकीकत नेक लोगों की मूर्तियाँ बनाने का मकसद ये है कि इनके तवसत से हाजत रवाई की जाए। ऐं हे आहे हिंदुनि जो माना आहे असल में उन्हनि जो साॻियो जीअं असां चऊं था अलाह, हू था चवनि ऐश्वर या ब्रह्मान। हाणे हे जेके हिननि रखिया आहिनि हेठां हुन जा, त इन अलाह जा हिन जा 3 रूप आहिनि, शिवा माना निगहबान, ब्रह्मा माना ख़ालिक, विष्णु माना पालनहार। हाणे हेठि जेके हिन जा आहिनि इहे आहिनि जंहिंजूं मूर्तियूं लॻायूं, काली, राधा, सरस्वती, हनुमा, गणेश, पार्वती, लक्ष्मी, राधा। हे चवनि था त हे नेक बुज़ुर्ग आहे, इहे हींअर भॻवान सां गॾु जन ते वेठा आहिनि, त उन्हनि जूं मूर्तियूं लॻायूं अथऊं, तव्हां इन्हनि खे चओ, इहे वरी वञी हुननि खां तव्हांखे अलाह खां कमु कराए ॾींदा।
हाणे मां ॾिठो त मूर्तीअ जे बारे में हिंदू लिटरेचर छा थो चए, हे मां कढियो आहे मूर्ति wikipedia.org। अरे वाह, चए थो मूर्ति इज़ लाइक अ वे टू कम्युनिकेट विद डीटी। माना हीअ मूर्ति मोबाइल तौरु कमु थी करे ऐं हुन बुज़ुर्ग जंहिंजी शिकिल जी हिननि ठाही आहे उन ते आवाज़ थी पहुचाए, छाकाणि त हिंदुनि जो घटि में घटि पंहिंजे वेदनि में हुननि ॾिठो हूंदो त अलाह ताला चए थो इन कला तुस्मिल मौता, जेको मरी थो वञे तंहिं ताईं तव्हांजो आवाज़ु कोन पहुचंदो। त हिननि जे वेदनि में बि आहे इहा साॻी आयत, तंहिंजे हुननि खे ख़बर आहे त हाणे सतें आसमान ते जन्नत में असांजा बुज़ुर्ग वेठा आहिनि, हितां आवाज़ु कीअं वेंदो, तॾहिं हुननि मोबाइल लॻाई आहे। इहे सभु मूर्तियूं हुननि जूं जेके आहिनि से मोबाइलूं आहिनि, हुननि जो अक़ीदो आहे त इहा मूर्ति आवाज़ थी पहुचाए जॾहिं की कोन थी पहुचाए सघे, छो त अलाह त चयो आहे इन कला तुस्मिल मौता। ख़िताब आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे त अलाह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं अलाह जो बुज़ुर्ग नबी आहीं, तूं रसूल आहीं, पर तोखे बि पावर कोन्हे जो तूं मोल ताईं आवाज़ु पहुचे, उहो कोन था ॿुधनि। त मूर्ति इज़ लाइक अ वे टू कम्युनिकेट विद डीटी। ऐं आयतल कुर्सी जी जेका वरी ॿी अचे थी ला ताख़ुज़ू सिनतूं वला नोम, माना अलाह ताला ज़िंदा आहे, तंहिंजे करे न हुनखे निंड थी अचे न वरी को झुटको जंहिंखे पिनकी चइबी आहे। माना जेकॾहिं मिसाल तौरु अलाह साईं थोरी देरि सुम्ही पवे त पोइ उन टाइम में जेके माण्हू सॾ कंदा हूंदा दुआऊं कंदा उनजो छा थींदो, चए थो न खेसि ला ताख़ुज़ू सिनतूं वला नोम, अलाह खे न को का निंड थी अचे न हुनखे निंड जो झूठो अचे थो, छाकाणि त जेकॾहिं अलाह साईं खे निंड अचे त हे जो आसमान में बग़ैर थंभनि जे बग़ैर रसनि जे टंगियो वेठो आहे पंहिंजी कुदरत सां, हुनखे निंड अचे त फ़को वञी कंदा, इहे कीअं पोइ बीहंदा। तंहिंजे करे अलाह साईं क़ुर में इहा ई ॻाल्हि चए थो इन अलाह युमसिक समावात वल अर्ज़, चए थो अलाह त इन्हनि खे पकड़ियो बीठो आहे। ॾिसो माना इन्हनि खे निगाह में रखियो वेठो आहे त न किरनि, अंत अज़ूला त किरी न पवनि, वैलनि ज़ालत आहे पर फ़र्ज़ु करो जे किरनि, हे जेको सिजु किरे असांजे मथां, इन अमसकुमा मिन अहदिन मिन बादी, त पोइ अलाह खां असां हिनखे झलींदो केरु, हिन सिज खे केरु झलींदो, एॾी वॾी भला असांजे ज़मीन खां लखे दफ़ा वॾो आहे, पर इन्नहू कान हलीमन गफ़ूर, बेशक अलाह बुरदबार आहे, तव्हांजे ऐबनि खे बि बर्दाश्त थो करे ऐं बख़्शणहार बि आहे, जेकॾहिं अलाह खां माफ़ी वठंदो त बख़्श कंदो। हालांकि असां ॾाढा ॾिंग आहियूं, अहिड़े अलाह जी असां क़दुरु कोन था कयूं, हे पाणी पियूं था कॾहिं सुभान अलाह कोन था कयूं, अलहम्द कोन था कयूं, वरी निंड मां उथूं था कोन था चऊं अल्हम्दुलिल्लाह अल्लज़ी अहयाबाद अमातना, अलाह साईं तुंहिंजा वॾा अहसाननि जो मां निंड में मरी वियोसि तो मूंखे ज़िंदा कयो, त अलाह चए थो मां इहो बि बर्दाश्त कयां थो तव्हांजो लर्ज़गिशिश। अॻिते अचे थो त ला इकराह फ़िद्दीन क़द तबय्यन रुश्द मिनल ग़ई, याने त हिन दीन में ज़बरदस्ती कान्हे का, तॾहिं चए थो त तव्हां कंहिं बि मज़हब वारनि खे ज़बरदस्ती ॾंडो हणी मुस्लमान न कयो, उन्हनि खे पंहिंजे इबादत गाहुनि में इबादत करण जो, हिंदुनि खे पंहिंजे मंदरनि में इबादत कयो, हुननि जे मंदरनि जी तव्हां रेस्पेक्ट कयो, उनखे घटि वधि न चओ। बाक़ी ही क़ुर चिटो आहे, जेको हिंदू भाउ या ईसाई या यहूदी क़ुर खे सम्झंदो इनशा अल्लाह ताला हुनखे ख़बर पइजी वेंदी त हक़ु चाहे सच चाहे, छो त तव्हांजा वेद जेके तमामु 3000 साल पुराणा आहिनि, पर क़ुर त हाणे जेको आहे सो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त क़ुर जी ॿी मौजज़ाना हैसियत इहा त इहो हिफ़्ज़ थी थो वञे, हिफ़्ज़ थी थो वञे, तंहिंजे करे जेको आहे सो इन में का ग़लती कान थी अचे, ज़ेर ज़बर साॻी आहे, सो तंहिंजे करे चए थो त ला इकराह दीन में का ज़बरदस्ती कान्हे, तबय्यन रुश्द, त जेको बेशक हिदायत ज़ाहिर आहे, मिनल ग़ई ऐं गुमराहीअ खां फ़र्क़ु आहे, तंहिंजे करे तव्हां क़ुर पढ़ंदव त तव्हांखे ॿई शयूं ॾिसण में ईंदियूं। शाह लतीफ़ थो चवे त अंधा आहिनि माण्हू, यानी गुमराह बि आहिनि, चए थो आदम साॻियो ज़ात बि साॻी, मां मुस्लमान आहियां, हू यहूदी आहे, हो ईसाई आहे, हो हिंदू भाउ आहे, मुख़्तलिफ़ आहिनि, आदम साॻियो ज़ात बि साॻी, को सामी को सुल्तान, पर को मोमिन को मरवान आहे अजब सॼो इंसानु। जेके माण्हू ज़ुल्म कंदा त मरवान आहिनि, ज़ुल्म केरु थो करे, जेको रिश्वत थो खाए, ज़ुल्म उहो थो करे जेको थाणनि ते इन लाइ थो कुटे छाकाणि त वॾेरे खे हिन जी ज़मीन ते कब्ज़ो करिणो आहे त कुटियोसि त जीअं असांखे एकड़ो लिखी ॾिए। इहे ज़ालिम आहिनि, इहे जेके माण्हू इन रिश्वत सां माण्हुनि खे मारे कुटे ऐं ज़ुल्म कनि था, या उहे जज जेके रिश्वत वठी माण्हुनि जा फ़ैसिला फेराइनि था, या कंहिंजे वॾनि जे चवण ते फ़ैसिला फेराइनि था, इहे आहिनि मरवान, पर को मोमिन को मरवान आहे अजब सॼो इंसानु। अॻिते चवे थो अलाह साईं फमई यकफुर बि तागूत, यानी ख़ुदा खां सवाइ जेके ॿिया इहे हस्तियूं क़ाइमु कयो, मूर्तियूं लॻाए वेठा आहिनि, मोलनि खे सॾनि था, जेकॾहिं को इन्हनि जो इनकार कंदो उहो यूमिन बिल्लाह ऐं अलाह ते ईमान आणींदो त मां डायरेक्ट अलाह खां घुरां, सजदे में घुरां, ॿाहूं ॿधी अलाह खां घुरां, फ़क़ति दिस तमसक बि उलवरतुल वुस्का,
त पोइ इन्हीअ शख़्स जेको अलाह खां डायरेक्ट घुरे थो, इन्हीअ हिकिड़ी मज़बूत रसीअ में हथु विधो आहे। लन फिसाम लहा, इहा रसी कॾहिं कान छिॼंदी, कान टुटंदी। वल्लाहु, अलाह जी ज़ात छा आहे, समीउन अलीम, ॿुधे बि थो ऐं तव्हांखे ॼाणे थो त तोखे कहिड़ी तकलीफ़ आहे। इहा सॼी अलाह साईं खे इन शइ जी ख़बर आहे। बाक़ी अलाह वलियुल लज़ीन आमनु, अलाह ताला जेको ईमान आणनि था त बाबे क़ुर सचो किताबु आहे, त इन करे मां सभिनी खे चवंदुसि, मां ईसाइनि खे बि चवां इहो हंधि बाबा तव्हांजा वेद हिन सां मिलनि था न, पर जेके आयतूं तव्हां जूं वेदनि जूं हिन सां नथियूं मिलनि, माना इन्हनि जी अथेंटिसिटी कान्हे का, इन खे असीं क़बूल न कंदासीं। छो त हीउ क़ुर 1500 साल खां ज़ेर ज़बर खां सचो अचे थो। इहो क़ुर लथो ऐं अलाह हिन खे हिफ़्ज़ करणु आसान कयो आहे। तव्हां सभ खां वधीक हिफ़्ज़ जो कारोबार ईरान में थिए थो। नंढा नंढा ॿार ज़री ज़री सुहिणे नमूने सां तिलावत करे हिफ़्ज़ करे था छॾनि। त अलाह वलियुल लज़ीन आमनु, जेके मोमिन आहे उनजो अलाह संभालींदड़ आहे। युख़्रिजु मिन ज़ुल्मात नूर, ऐं उहो उन्हनि खे आहिस्ते आहिस्ते गुमराहीअ मां कढी ऐं जेको आहे सो सोझरे ॾे आणे थो, नूर ॾे आणे थो। वल्लज़ीन कफ़रू, पर जेके हिन खे नथा मञनि, ओलियाहुम तागूत, त पोइ इहे ई जेके जिन मोलनि खे तव्हां सॼो था उहे तव्हांजा यार थियनि त वञी थियनि। युख़्रिजून मिन नूर इल ज़ुल्मात, उहे उन्हनि खे सोझरे मां ऊंधा हिन ॾे कढनि था। हे छा आहे, ख़ुदा खां सवाइ, यानी चए थो जेके काफ़रनि तिन जा मददगार ख़ुदा खां सवाइ जिन जी इबादत कंदा से बुत आहिनि, हाणे इहे मूर्तियूं आहिनि, खेनि सोझरे मां ऊंधा हिन ॾे कढंदा आहिनि। उलाइक असहाबुन नार, चए थो जेको इहो शिरक कंदो इहे जहन्नमी आहिनि। छो इन्हीअ लाइ जहन्नमी आहिनि जो अलाह थो चए वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदूनी, चए थो मुंहिंजो सबबु तव्हांखे पैदा करण जो आहे त तव्हां मुंहिंजो तारीफ़ कयो, मुंहिंजा थोरा मञो, मूंखे अल्हम्दुलिल्लाह चओ, मुंहिंजा कणक खाओ, मुंहिंजूं माखियूं खाओ, मुंहिंजो पाणी पियो, चओ अल्हम्दुलिल्लाह ऐं तारीफ़ कयो मुंहिंजी त अलाह साईं तो पाणी कीअं ठाहियो आहे। यानी pH 7 आहे, जेकॾहिं हिन जी pH थोरी 9-10 हुजे त जेको थी वञे बेसिक थी वञे, पर जेकॾहिं pH 6 ऐं 5 एसिड थी वञे, अंदरां आंड्रा बांड्रा साड़े छॾे, त इहो चए थो त मुंहिंजी तारीफ़ कयो त अलाह साईं तो असांखे ज़िंदा रखण लाइ वाह जो कमु कयो आहे। त उला जेकॾहिं नथा कयो तारीफ़ ऐं ॿिए जी तारीफ़ था कयो जंहिंजे हथ में पावर ई कोन्हे, त पोइ उलाइक असहाबुन नार, पोइ त माना तव्हांखे जंहिं मक़सद लाइ मूं पैदा कयो आहे उहो तव्हां मक़सद ई फोत करे छॾियो, पोइ हाणे तव्हां जहन्नम में वञो, शयूं मुंहिंजियूं खाई वरी तारीफ़ ॿिए जी कयो, हमद ॿिए जी कयो। उलाइक असहाबुन नार, उहे दोज़खी आहिनि, हुम फ़ीहा ख़ालिदून, उतां हमेशह रहंदा, उतां निकिरंदा ई कॾहिं बि कोन। ब्रेक इंशाअल्लाह वठूं था। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। हीउ अलाह जो नूर आहे जेको तव्हांजे दिलनि ते पहुचे पिए थो। हीउ निज क़ुर आहे, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं निज हदीस जेके तव्हांजे नूर खे मुनवर, तव्हांजे दिलनि खे मुनवर कनि थियूं। हे तव्हां ध्यान सां ॿुधो था, इन जो नूर तव्हांजे चहिरे ते ज़ाहिर थींदो इंशाअल्लाह ताला। सुबुह जो उथंदो माण्हू चवंदा त हीउ माण्हुनि में हिन में तबसुम अची वियो आहे, हीउ मुश्के थो, हिन मां टोक निकिरी वई आहे, हीउ सभु क़ुर जे नूर जो मिसाल आहे। हाणे अॻिते हलूं था, सूरह बक़रा आयत 261 ते पहुता आहियूं। चए थो बिस्मिल्लाह रहमान रहीम, मसलुल लज़ीन युनफ़िकून अमवालहुम फ़ी सबीलिल्लाह, चए थो हिकिड़ा माण्हू अलाह जे रस्ते में ख़र्चु कनि था, मिसकीननि खे ॾियनि था, यतीमनि खे ॾियनि था, ग़रीबनि खे ॾियनि था। हाणे मां आयुसि पे त ॿाहिरि हिकिड़ो छोकिरो हुजे, इहो ॻोथरी कंध में, उन में पाठा पे विधई, मूं सॾु कयोमांसि, नंढिड़ो छोकिरो कोई 9-10 साल। मूं चयो पुट तूं केरु आहीं? चई मां चांडियो आहियां। मूं चयो किथां आयो? चई असां ॿोॾि में आया आहियूं। त मूं चयो पोइ तुंहिंजो केरु आहे? कमु? चई मुंहिंजा भाउ मज़ूरी कंदा आहिनि। मूं चयो तूं पढ़ी कोन थो? मूं चयो न। मूं चयोमांसि वञु पंहिंजे भाउनि खे चओ, जेकॾहिं तोखे पढ़ाइनि था त ड्रेसूं किताब मां वठी ईंदुसि ऐं 5000 कैश एडवांस ॾींदोसांन त जीअं तोखे इहो कमु चढ़े, बाक़ी स्कूल खां पोइ भली तूं इहो कमु करी त कर, पढ़। हाणे इहो आहे त अलाह जे रस्ते में ख़र्चु करणु। छो त मां क़ुर थो पढ़ां न। हाणे छा थो चए, जेको अलाह जे रस्ते में ख़र्चु कनि था कमसलिन हबतिन, त इन जो मिसाल हिकु दाणे वारो आहे जेको तव्हां ज़मीन में पोखे था, अंबतत सबअ सनाबिल, त उन मां 7 संग था, कणक जो दाणो कयो था न, उन मां 7 संग निकिरंदा, फी कुल सुंबलतिन मियत हबन, ऐं हिकु संग में 100 दाणा आहिनि, माना 700 दाणा तव्हां अलाह जे रस्ते में 1 रुपयो ॾियो था, हिकु यतीम जी मदद कयो था, त तव्हांखे 700 हिन दुनिया में मिलंदो। अलाह युज़ाइफ़ु लिमन यशा, अलाह चए थो इहा फिक्स फार्मूला कान्हे का, पर जेकॾहिं कंहिंखे चाहे त अञा बि ॿीणो टीणो करे ॾेई सघे थो। वल्लाहु वासिउन अलीम, बेशक अलाह ॼाणे थो तव्हांजे सरकमस्टेंसिस खे, ऐं तव्हांखे अलाह जेको आहे वधीक इल्मु रखे थो। पर कंहिंखे ॾेई पोइ टोकियो न, अड़े अदा मां तोखे हेतिरा पैसा ॾिना, तो छा कयो, वरी हाणे मूंखे वोट कोन थो ॾी, तोखे हीअं कयमि तुंहिंजी बीमारीअ में, ईअं न कयो।
चए थो जेकॾहिं अहिड़ा कंजूस ऐं अहिड़ा निभाग आहियो जो तव्हांखे ॾियण खां पोइ टोकणो ई आहे त चए थो रब साईं कौलुनि मारूफ़ूं व मग़फ़िरतुनि, पोइ इन्हीअ खां त मिठो ॻाल्हाए माफ़ी चयोसि अलाह साईं बसि मूं वटि कुझु कोन्हे। ख़ैरु इहो बहितरु ऑप्शन आहे मिन सदक़तनि जो तव्हां हुनखे कुझु ॾेई यतबो अज़ा पोइ वरी हुनखे इज़ा कयो ऐं टोकियोसि ऐं ताना हणोसि। वल्लाहु गनियुन हलीम, अलाह ताला बेपरवाह ऐं बुर्दबार आहे। तंहिंजे करे अलाह फरमाए थो या लज़ीन आमनू ला तुब्तिलू सदकातुकुम बिल मन वल अज़ा, माना तव्हां इहे सदका ॾेई वरी हुनखे टोके या ताना हणी तबाह न कयो, इहे सदकनि जो पोइ तव्हांखे सवाब ई कोन मिलियो। ऐं इन जो मिसाल कीअं आहे, कल्ह जी युनफ़िक मालो रियानास, या इन जो वरी ॿियो मिसाल आहे हिकिड़ो माण्हू इन लाइ थो कंहिंखे ॾिए जो माण्हू चवनि वॾो सखी आहे, वासी ॾाढा थो माण्हुनि खे मदद करे। वला यूमिन बिल्लाह वल यौमिल आख़िर, बाक़ी उहो माण्हुनि खे ॾेखारण लाइ ऐं पंहिंजी नेकीअ लाइ ॾिए थो, न अलाह ते यक़ीन ईमान अथसि, न को आख़िरत जो, न क़ुर थो पढ़े, न माना थो करे, न हुनजी तयारी थो करे। हे पेपर जी तयारी करे ई कोन थो अचो। पेपर जी तयारी तॾहिं थींदी जॾहिं कोर्स पढ़ंदो न। हे कोर्स जो किताबु आहे, इन मां तव्हांजो पेपर हले पियो थो। हिन महिल ताईं अलाए जंहिंजी 30-40 थी विया, माना तव्हांजो 40% पेपर थी वियो आहे। पर शुक्र अलाह जो इहो आहे त जेकॾहिं तव्हां क़ुर खे पढ़ो ऐं पोयां पेपर में ग़लति करे बि आया हो त तौबा कंदव, अलाह उहो बि माफ़ु करे छॾींदो। सुभान अलाह, छा अलाह जी कुदरत आहे। चए थो त पोइ जेको इहो रुॻो ॾेखारण लाइ जेको आहे कंदो त माण्हुनि खे उनजो मिसाल आहे फमसलू कमसिल सफ़वान, इन जो मिसाल आहे त हिकिड़ो चिटो लसो पथर हुजे या मार्बल जो हुजे, अलही तुराबुन, उन जे मथां मिटी हुजे। हाणे इहा मिटी ॼण तव्हांजो उहो सदको आहे जेको तव्हां माण्हुनि खे ॾेखारिजो था। असां वाबिलुनि त जीअं मींहं जो फुड़ फुड़ बि पवंदी त फत सलदा त मिटी धोपजी तव्हांजा सदका विया हलिया। ला यक़दुरून अला शयुनि में मां कसबू, ऐं रिया वारनि जेके कमायो तंहिंमां कंहिं ज़रे ते उहे वसवारा न थींदा। वल्लाहु ला यहदिल क़ौमिल काफ़िरीन, अलाह काफ़र टोलीअ खे सिधो न ॾेखारे। काफ़र इन्हनि खे थो चए जेके ॾेखारे ॾियनि था। भई तव्हां मुस्लमान में चओ पाण खे, पर जेको तव्हां अलाह जे रस्ते में ॾेई वरी टोकियो था या माण्हुनि खे ॾेखारण लाइ विरहायो था, हे जेके टीवीअ ते हाणे मां 5,000 थो ॾियां, 10,000 थो ॾियां, इहे जेके विरहायो था वरी फ़ोटू था कढायो, इहे जेके से इंसान न आहिनि। अलाह फरमाए थो त हिकिड़ो मिसाल वठो, अयवद अहदकुम तकून लहू जन्नतुन मिन नख़ीलियूं अनाबिन, चए थो तव्हां मां हिकिड़ो माण्हू छा चाहींदो आहे त तव्हां वटि ॿनी ॿारो हुजे, प्रॉपर्टी वॾी हुजे, ऐं हेठां वाह बि हुजनि, पाणी बि जाम हुजे, ऐं उन में हर क़िस्म जा मेवा हुजनि, कणिक थिए, सरियं थिए, उहो असाबुल किब्र, ऐं थी वियो आहे झूर पोड़ो, ऐं वलहू ज़ुरियतुनि ज़ूफ़ा, पर शादी देरि सां कई थी त ॿार आहिनि 2-3 सालनि जा, चइनि 5 साल, हाणे पाण 60-70 साल जो थी वियो आहे, नंढड़ा ॿार ज़ईफ़ अथसि। ऐं तव्हां चाहींदव त असाब हा ऐसारुनि फ़ीअ, त उन्हीअ तव्हांजी प्रॉपर्टीअ ते को तूफ़ान अचे, पहाड़ुनि खां पटिजी पवे, या उनखे का बाहि लॻे, सड़ी वञनि ऐं सॼो ख़तमु थी वञे, तव्हां चाहींदव? पोइ तव्हां चाहींदो त हाणे मां मरण वारो आहियां, पर पोयां मां कुझु कोन थो चवां, मुंहिंजा ॿार रुली वेंदा, तव्हां इहो चाहींदव? केरु कोन चाहींदो। तंहिंजे करे अलाह थो चए कज़ालिक युबय्यिनुल्लाहु लकुमुल आयात, अलाह चए थो ॾिसो मां तव्हांखे कीअं थो मिसाल सम्झायां क़ुर में, लअल्लकुम ततफ़क्करून, त कॾहिं सोचियो त सही, ही क़ुर पढ़ी हिन ते सोच त कयो न, तॾहिं अलाह साईं इहा ॻाल्हि थो करे। तंहिंजे करे आहियूं असां ख़ताकार। अलाह ताला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त कुल बनी आदम ख़ताउन, असां ख़ता त कंदासीं, फ़रिश्ता कोन्हियूं। अलाह फ़रिश्तनि खे त ऑप्शन ई कोन ॾिनो आहे न, हो त बसि जेको अलाह हुकुम कनि था हुनखे ॿी सोच ई कान्हे का। असांखे त ऑप्शन आहे, नेक थियूं, बुरा थियूं, सामी थियूं, इंसान थियूं, मरवान थियूं, शाह लतीफ़ जीअं चए थो, मां तव्हांखे शेर ॿुधायो, पर चए थो कुल बनी आदम ख़ताउन, हर इंसान असां जहिड़ा इंसान, केॾो बि नेक हुजे, केॾो क़ुर पढ़े, किथे न किथे ग़लती कंदो, पर ख़ैरुल ख़ताइन तवाबून, पर बहितरीन ख़ताकार उहे जेके उनखे यादि करे तौबा कंदा। हलो यार अलाह खे मञो, कयो तौबा, तौबा कयो मां हाणे रिश्वत न वठंदुसि, तौबा कयो मां कंहिंखे टोकींदुसि कोन, तौबा कयो त पंहिंजी मां ज़ात ते फ़ख़ुरु न कंदुसि, तौबा कयो त मां हाणे कंहिंखे घटि कोन सम्झंदुसि, कयो अॼु रमज़ान जी राति आहे, कयो तौबा त तव्हांजा पुराणा गुनाह माफ़ु थियनि, तव्हांखे फुल मार्कूं मिली वञनि। शाह लतीफ़ छा थो चवे, चए थो हो त कजाइन हिसाब, आऊं त ॾोही आहियां, हो त कजाइन हिसाब, अलाह साईं मूंसां हिसाब न कया, मां ॾोही आहियां, मेरे संदे मन में नाहे को सवाब, मूं वटि कहिड़ो सवाबु आहे। ऐं असां केॾो बि नेक कमु कयूं त ईअं न चओ त हाणे मां नेक थी आहियां, बुज़ुर्ग थी वियो आहियां, माना बुज़ुर्गीअ जो दावा त तव्हांखे ठुप नाहे करिणो, तव्हां बुज़ुर्ग थी वियो आहियां, अदा मां नेक आहियां, मां तव्हांजे लाइ थो कयां, न न न न न, चए थो मेरे अच्छा नाहे को सवाबु जानिब कहिड़ो जवाबु, यानी चए थो आऊं त ॾोही आहियां, मेरे संदे मन में नाहे को सवाबु, जानिब कहिड़ो जवाबु ॾींदुसि हर हिकु ॾोह जो।
अलाह खां माफ़ी थो घुरे, माना माफ़ी थो घुरे। कुल बनी आदम ख़ताउन व ख़ैरुल ख़ताइन तवाबून, हर बनी आदम ख़ताकार करे थो। ऐं शाह लतीफ़ इन हदीस जो तर्जुमो कयो आहे शेर में, चए थो त तव्हां जॾहिं अलाह जे रस्ते में नथा अचो न त सबबु छा आहे, अशैतान यअदकुमुल फ़क़्र, त शैतान तव्हांखे चवंदो अड़े ॾे हाणे अथई थोरा, वरी इहो बि ॾेई छॾे पोइ किथां खाईंदे। इहो आहे शैतान जो कमु। शैतान अव्हांखे सुञाईअ जो ख़ौफ़ ॾींदो आहे, यामुरुकुम बिल फ़हशा, ऐं तव्हांखे चवंदो आहे फ़हाशी कयो, बुराई कयो, गाना ॻायो। हाणे ॿुधाए त हिकिड़ो माण्हू 60-70 साल ते वरी वेठो हिंदियाणियुनि जो गाना ॻाए या कमु करे, इहे फ़हाशे जा कमु तव्हां न कयो, छाकाणि त इहो जेको आहे सो तव्हांखे इहो शैतान कमु थो कराए। वल्लाहु याइदुकुम मग़फ़िरतन मिन्हू, अलाह तव्हां सां वाइदो करे थो बख़्शिश जो ऐं पंहिंजे तरफ़ां फज़ल जो। वल्लाहु वासिलुन, अलाह महिरबानीअ में कुशादगीअ वारो ॼाणंदड़ आहे। तंहिंजे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 3 दफ़ा 3 शयुनि ते कसम खयों आहे, 3 शयुनि ते कसम खयों अथई। तंहिंमां हिकिड़ी शइ कहिड़ी आहे, उन खे तव्हां यादि कयो। चए थो मां नकुस माल अब्दिन मिन सदक़तन, चए थो मां अलाह जो रसूल कसम थो खणां त अलाह जे रस्ते में ॾींदव तव्हांजो टोटल अमाउंट कोन घटिबो, तव्हांजो माल कोन खुटंदो। 3 दफ़ा चयो अथसि ला तनकुल पंहिंजो ला तंसकुल सदका, माना जेको तुंहिंजो सदको आहे, मां नक़स माल अब्दिन मिन सदक़तन, माल बाने जो सदके ॾियण सां, ग़रीब जी मदद करण सां कोन खुटंदो, अल्टीमेटली पूरो थी वेंदो। इहो कसम खयों आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बाक़ी हाणे कंहिंखे इहा ॻाल्हि सम्झ में अचे तॾहिं अलाह फरमाए थो, जेकॾहिं तव्हां ध्यान सां क़ुर ॿुधो था, अॼु ॿुधो था, यूतिल हिकमत में यशा, जंहिंखे घुरे तंहिंखे सम्झ ॾिए, तंहिं करे क़ुर खां हलो अचो त वरी घुरूं, अलाह साईं मां अॼु ई ॿुधां थो हिन क़ुर जी ॻाल्हि, अलाह साईं मूंखे तूं ॾाहप ॾिए त इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में अचे। घुरो अलाह साईं खां, यूतिल हिकमत में यशा, जंहिंखे घुरण तंहिंखे सम्झ ॾींदो आहे। उहा यूतल हिकमत, जंहिंखे इहा सम्झ ॾिनई, फ़क़ति ऊतीअ ख़ैरन कसीरा, वाह वाह जा ठठ कराए छॾियईं उन्हीअ खे, माना तंहिंजी बेशक घणी चङाई ॾिनी वई। वमा यज़क्कर इल्ला उलिल अलबाब, लेकिन सम्झ वारनि खां सवाइ इहो नसीहत केरु कोन वठंदो। सम्झ वारा जेके कन ॾेई ॿुधनि था, तवजो सां ॿुधनि था, बाक़ी हेॾे होॾे कंदो कंदा हीअं कंदा कोन ॿुधंदा। ते तो सम्झ वारनि माण्हुनि खे थींदो, जंहिंखे अलाह इहा ॾाहप ॾिए त जीअं ॻाल्हि सम्झी वञनि, माना हुनखे हर शइ ॾेई छॾियईं। अॻिते चए थो वमा अनफ़क़्तुम नफ़क़तिन ओ नज़रतुम मिन नज़रिन, चए थो जेकॾहिं तव्हां अलाह जो माल ख़र्चियो या का बास बासियो था त मां हेतिरो कंहिंखे ॾींदुसि, इन अलाह यालमु, त अलाह उहो सॼो ॼाणे थो। वमा लिज़ालिमीन मिन अंसार, ऐं ज़ालिमनि जो को मददगार नाहे। ज़ुल्म खां बजाए ॾियण जे, परावा पैसा खाइणु, ठगी करणु, रुश्वत करणु, ठगीअ सां नौकरियूं ॾियणु, अलाह उनजो मददगार कॾहिं बि कोन थींदो। ऐं इहे कंहिंखे ॾिजनि, इहे माल कंहिंखे ॾिजे, कहिड़ा कहिड़ा माण्हू जेके डिज़र्व कनि था। पहिरियां लिल फ़ुक़रा लज़ीन उहिसरू फ़ी सबीलिल्लाह ला यजदून ज़रबन फ़िल अर्द, पहिरीं त अहिड़ा ख़ैरात उन्हनि खे ॾिजे जेके कंहिं सबब जे करे, बीमारीअ जे करे अलाह जो कमु त कनि था पर को धंधो करे कोन था सघनि, ऐं पर उहे अहिड़ा नेक माण्हू आहिनि जो तव्हां खां घुरनि कोन था। पर यसुम जाहिल अग्निया मिनल ताफ़ुक़, पर जे तव्हांखे अलाह जो नूर कोन्हे, क़ुर जी रोशनी तुंहिंजी दिलि में न आहे, त तव्हां जाहिल आहियो, त तव्हां सम्झंदव त इहे फ़क़ीर जेके मूंखां घुरे कोन थो, इहो जेको मिसकीन कोन थो घुरे, जॾहिं एॾो अयाल आहे, घर में वेठो आहे, कॾहिं तव्हांजे आॾो हथु कोन थो डिगे, त तव्हां जेकॾहिं जाहिल हूंदव त तव्हां सम्झंदव मिन ताफ़ घुरे कोन थो, माना पैसो अथसि, कमु थिएसि पियो थो, माना तव्हां सिर्फ़ु उन खे ॾींदव जेको अची तव्हांखे हीअं करे ॾियो साईं ॾियो अलाह जे रस्ते में। पर जे तव्हांखे क़ुर जो नूर दिलि में आहे, ईमान तव्हांजे दिलि में आहे, त क़ुर थो चए तारिफ़ हुम, पोइ तव्हां उन्हनि खे सुञाणे वेंदो, जॾहिं बि घुरनि बि कोन था, बसि सीमा हम, उन जे चहिरे मां, हिन जे पेशानी मां तव्हां वटि इमेज अची वेंदो त हिनखे ज़रूरत आहे। त चवंदो चाचा साईं छा हाल आहे, ख़ुशि, अचो भाकुर पायो, साईं छा था कयो, ख़ुशि, तबियत ठीकु आहे, अलाह ख़ुशि करे, छा कंदा आहियो, छा कंदा, चाचा साईं दिलि में न कजो, मां 5000 रुपया तव्हांखे ॾियां थो, अलाह जे रस्ते में क़बूल कजो, दिलि में न कजो। इहो आहे मोमिन जो कमु। तव्हांखे चए थो तारिफ़ हुम बि सीमा हम, तव्हां उन्हनि खे पेशानीअ मां सुञाणंदो। ला यसुलुन्नास इलाफ़ा, ही चंबड़ी कोन पिनंदा माण्हुनि खे जेको पोयां पवंदा लठ खणी। हाणे इहा जेका पेशानीअ मां इमेज अचे थो, इन खे फोरहेड चइबो आहे। हाणे टेक्निकली जेकॾहिं मेडिकली हिन खे ॾिसूं त फ्रंटल लोब प्लेज़ अ रोल इन प्लानिंग फॉर फ्यूचर एक्शन एंड कम्युनिकेशन। हीअ जेको फ्रंटल लोब आहे, जेके पेशानी चऊं था,
इहा प्लानिंग बि करे थी सॼी ऐं कम्यूनिकेटिंग, माना तव्हां इन फ्रंटल लोब सां हिक ॿिए सां कम्यूनिकेट करे सघो था, पर उन लाइ उहा टेक्नोलॉजी खपे, उहा हिते त अचे थो क़ुर में, उनमें नूर खपे अलाह जो, त तव्हां उनखे पेशानीअ मां सुञाणे वेंदो। चए थो त मेमरी ऐं रिट्रीवल, हीअ जेका पेशानीअ जो लोब आहे इहो मेमरी बि करे थो ऐं यादगिरी ॾियारे थो, लिंक्स फेसिस टू नेम्स, इहे जेके चेहरनि खे नाला ॾिए थो, ऑक्यूपेशन्स एंड मेमरीज़, ऐं लेफ्ट प्रीफ्रंट कॉर्टेक्स एग्ज़ाम्पल, इहे तव्हांखे इहो कमु थी करे, इहो पोर्शन जेको ब्रेन जो आहे। ऐं फ्रंटल लोब जा कई शयूं आहिनि जेके हिन में अचनि थियूं, मूं वटि टाइम कोन्हे जो मां तव्हांखे इहो टेक्निकली सम्झायां। इहे लैंग्वेज खे अंडरस्टैंड कनि था ऐं फ्यूचर खे ॾिसनि था, कोऑर्डिनेट कनि था, वग़ैरह वग़ैरह। त फंक्शन्स ऑफ फ्रंटल लोब कहिड़ा आहिनि? मोटर कंट्रोल, थिंकिंग, मेमरी, रीज़निंग, सेल्फ कंट्रोल, मेंटेनिंग सोशल एक्सपेक्टेशंस, प्लानिंग, एब्स्ट्रैक्ट थिंकिंग। एब्स्ट्रैक्ट थिंकिंग माना सुञाणे वञणु कंहिंखे। त इहे आहिनि जेको क़ुर चए थो सीमा। हाणे इहा जेका आहे, चए थो की रोज़ फ्रंट लोब इज़ फेस प्रोसेसिंग, माना चेहरे खे सुञाणे थो इहो वारो। ऐं इहा थियो। हाणे मिसाल तौरु वरी ॿी जाइ ते बि अचे थो, हाणे हींअर त असां नेक आहियूं, त जेको आहे सो नेक माण्हूअ खे अलाह एॾी नेकी ऐं रोशनी ॾिए थो जो तव्हां हुनखे सुञाणे वेंदो त हिनखे ज़रूरत आहे। लेकिन क़यामत जे ॾींहं में इहा जन्नतियुनि खे त मिली वेंदी, पर ऐराफ़ वारनि खे बि मिलंदी, छो त ऐराफ़ वारा उहे आहिनि जंहिंजूं नेकियूं ऐं बदियूं बराबरि थी वयूं आहिनि। हाणे उहे वेठा आहिनि हिकिड़े वॾे मैदान ते, हेॾां जन्नती आहिनि, होॾां जहनमी आहिनि, न जन्नत में न जहन में वेठा आहिनि ऐराफ़ ते, सिर्फ़ु इन लाइ त इन जूं नेकियूं ऐं बदियूं बराबरि थी वयूं, जे हिकिड़ी नेकी हुजे हा त जन्नत ते वञनि हा, या हिकिड़ी बदी जहन में वञनि हा। नेकी छा आहे? कंहिंसां मुश्की ॻाल्हाइणु, प्यार सां ॻाल्हाइणु, पाण खां घटि माण्हूअ सां अदब सां ॻाल्हाइणु, की उथी हथ मिलाइणु, भाकु इहा नेकी आहे। हिकिड़ी नेकी बि हुजे त उहो ऐराफ़ में न वेहनि हा। पर हाणे उहो ऐराफ़ वारा छा आहे त ऐराफ़ जे विच ते मैदान आहे, जन्नत ॾे बि निहारनि था, जहन में निहारनि था। चए थो बैनहुमा हिजाबुनि, माना जहन्नम ऐं जन्नत जे विच में भितियूं लॻियलूं आहिनि। वलल ऐराफ़ रिजालुनि, पर उते ऐराफ़ में जेके माण्हू वेठल आहिनि इंतज़ार में, यरफुन कुल्लम बि सीमा हम, उहे सभिनी खे हिन फ्रंट लोब पंहिंजी पेशानी सां सुञाणनि था। माना उते त उनजी एॾी आहे हिस तेज़ थी वञे जो जीअं ॾिसंदा त चवंदा तूं फलाणो आहीं, तूं हीअ आहीं। वरी जहन्नम में ॾिसंदा त चवंदा तूं हीअ आहीं। नादू असाबुल जन्नत, पोइ इहे जन्नतियुनि सां ॻाल्हाईंदा ऐराफ़ वारा, छा था चवनि? अन सलामुन अलैकुम, चवंदा यार मुबारक हुजे तव्हांखे। लम यदखुलूहा, इहे ऐराफ़ वारा जन्नत में कोन आहिनि, वहुम यतमऊन, पर इंतज़ार में वेठा आहिनि त मन अलाह साईं किथां न किथां मुंहिंजी का नेकी कढे जो मुंहिंजो बैलेंस थी वञे त मां जन्नत में वञा। वरी ऐं अच्छा, वरी छा आहे त इन्हनि खे जेको आहे सो वरी हेॾे चहिरो कनि था जहनम ॾे, त उन ॾे ॾिसी चवंदा अलाह साईं इन्हनि खे त असांखे इन्हनि में शामिलु न कजांइ। तंहिंजे करे रब फरमाए थो वमा तुनफ़िकू मिन ख़ैरन, जेको हलाल मां ख़र्चु कयो था, हलाल मां। तंहिंजे करे हराम जी रिश्वत मां मस्जिद में चंदो बि न ॾियो मस्जिद में चंदो, तव्हां पलीत था कयो मस्जिद खे चंदो ॾेई, मतां तव्हां तराविन में चंदो ॾियो जेकॾहिं तव्हांजी हराम जी कमाई आहे। वमा तुनफ़िकू मिन ख़ैरन, जेको तव्हां हलाल जो ख़र्चु कयो था, फ़इन अल्लाह बिही अलीम, त बेशक अलाह ताला ॼाणे थो। छो त पैसो जाम हूंदो आहे न, पोइ चवंदा मौलवी ईंदो, अदा मौलवी तोखे ॾियां थो 5000, चवंदो मूंखे सवाबु थींदो। हे 5000 तो हराम कमायो आहे, 5000 तो कंहिंखां फुरियो आहे, कंहिंखां लुटियो आहे, इहे 5000 तूं छाजे लाइ थो, इहो हिकिड़ो पलीत पैसो तूं नेक कम में कीअं थो विझी, अलाह मना थो करे। बाक़ी अलाह चए थो ला युकल्लिफुल्लाह नफ़्सन इल्ला वुसहा, बाक़ी अलाह चए थो मां जेके हिन में तव्हांखे हितां कमु वठां थो, एक्सपेक्ट कयां थो, इहे इन जी मूं तव्हांखे डिज़ाइन अहिड़ी कयो जो करे सघो था। अलाह कंहिंखे सिर्फ़ु वस धारा तकलीफ़ कोन ॾेई सघंदो। मूंखे जेकॾहिं अलाह साईं चवे त जेको आहे सो ॿई टंगूं मथे खणी हवा में बि मां कोन थो बीही सघां, त अलाह चए थो जेकी मां तव्हांजी डिज़ाइन कई आहे मां उन हिसाब सां तव्हांखां कम जो एक्सपेक्ट कयां थो। लहा मां कसबत, ऐं जेकॾहिं चङो कमाईंदा त उनजो उनखे फ़ाइदो पवंदो, ऐं अलैहा मक़्तसब, जेकॾहिं बुछड़ो कंदो त उहो बि हिनखे हिसाबु ॾियणो पवंदो। ऐं ॿई कम जे ऑप्शन में हुआ, चाहिनि हा त नेकी कमु कनि हा, चाहिनि हा त बुरो कमु न कनि हा, इहो तव्हां पंहिंजे पाण जे लाइ इहो हिसाबु कयो आहे। तंहिंजे करे असां अलाह खां छा चऊं, जीअं शाह लतीफ़ चयो आहे त मां मेरी आहियां, रबना ला तुआखिज़ना इन नसीना उख़्ताना, अलाह साईं असांखे पकड़ न कजांइ जेकॾहिं असां भुल में को कमु कयो आहे या असांखां का ख़ता थी वञे। रबना, ए असांजा रब साईं, वला तहमिल अलैना इसरन कमा हमल तहू अलम कबिला, असांजे मथां अहिड़ो बार न रखजांइ जेको असां खणी न सघूं ऐं जेको तूं अॻियनि क़ौमुनि ते वॾा बार खे तबाह कयो। रबना वला तू हमिलना,
असांजे मथां अहिड़ो बार न रखिजांइ, माला ताक़त न बीजो, असां खणी न सघूं, असांखे ताक़त न हुजे, साई वठूं था। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सहरी टाइम में आउं आहियां शफ़ी मोहम्मद लाखो। आउं तव्हांखे पंहिंजी ॻाल्हि त अदा कयां कोन थो, आउं त तव्हांखे ही क़ुर खां ॿाहिरि वञा कोन थो ऐं हदीस खां ॿाहिरि वञा कोन थो। हा, कंपेरेटिव रिलीजन जेके ॿियनि मज़हबनि जा जेके मज़हबी किताब आहिनि उन्हनि जूं उहे आयतूं जेके क़ुर सां मिलनि थियूं, उहे मां ज़रूरु तव्हांजे आॾो पेश कयां थो। तंहिंजे करे जेकॾहिं असांखे अलाह खे था चऊं त अलाह साईं, जेका मां पोइ आयत कई त रब्बना वला तहमिल अलैना इसरन, अलाह साईं असां ते अहिड़ो बार न रखो जहिड़ो असां खां अॻियनि ते रखियो हुई, ऐं इहे असांजा पालण जंहिं ॿार जे खाइण जी असांखे ताक़त न आहे सो असां ते न रखो। तंहिंजे करे इहो चई पोइ असीं अलाह खे चऊं था वफ़ अन्ना, माफ़ु कजांइ, माफ़ु कर, वक़फ़िर लना, असांखे बख़्श कर, वरहमना, ऐं असां ते महिर कर। शाह लतीफ़ छा थो दुआ घुरे, जेॾो तुंहिंजो नाम बाजब ओॾियो ई मङा। कमाल कयो अथसि न साईं, इहे आहिनि अलाह जा सचा वली। बाक़ी हे बिना रखियो वेठा जे फलाणो हीअं साईं, बसि मां छा चवां हिन जे नाले, चई नथो सघां। त शाह लतीफ़ चए थो त जेको आहे सो अलाह साईं मूंखे माफ़ु कजांइ, जेॾो तुंहिंजो नाम बाजब ओॾिया ई मङा, जेॾो तुंहिंजो नाम बाजब ओॾिया ई मङा। त इहा ई आयत आहे न क़ुर जी, तर्जुमो वफ़ अन्ना, असांखे माफ़ु कर, वक़फ़िर लना, असांजी बख़्शिश कर, वरहमना, तूं असां ते महिर कर, ॿाझ कर, अंत मौलाना, तूं असांजो साईं आहीं, फंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन, ऐं असांखे काफ़र टोलीअ ते सोभ ॾे। हिते काफ़र केरु आहे? हिकिड़ा त जेके अलाह खे नथा मञनि, उहे त काफ़र आहिनि अलाह, पर इहे बि जेके क़ुर ते कोन था हलनि, जेको हिन दुनिया में फ़साद कयो वेठा आहिनि, ज़ुल्म कयो वेठा आहिनि, पंहिंजे ज़ात ते फ़ख़ुरु था कनि, जॾहिं के कम अथनि काफ़रनि वारा। ॾिसो न, ज़ात ते फ़ख़ुरु, उहा चए थो ॿी हिकिड़ी हदीस, जेके अमल जंहिंजा अॻिते न वधाइनि ज़ात कान वधाईंदी, यादि रखो। नूह अलैहिस्सलाम जो पुटु जेको हो सो पंहिंजे पीउ खे रसूल मञींदो हो, लेकिन हू थोरो कावड़ियल इन लाइ हो त नूह अलैहिस्सलाम ॿेड़ी पे ठाहियईं ऐं भरिसां को बि वाह ऐं दरिया नदी समुंड कोन हो, सुके में। त हाणे पुटु त जवान दोस्त हूंदुसि, चिड़ाईंदो आहे, बाबा तुंहिंजो पीउ छा पियो थो करे, छा थियो आहे तुंहिंजे पीउ खे? पोइ आख़िर जॾहिं वरी बारिश अचण वारी थी त पुट खे चयईं या बुनैया अरकब माना, ऐं मुंहिंजा पुट अची वेह हिन में। त अॻई थोरो हू दिलि में अची चई न बाबा न, एॾो मींहुं कॾहिं बि कोन वसियो आहे, जेकॾहिं आयो त मां पहाड़ ते चढ़ी वेंदुसि। त हुन चयो अॼु केरु कोन बचंदो, चई न बाबा, छोकिरो ड्रोड़ पाती वञे पियो पहाड़ ते। आई जो बारिश त एॾी बारिश आहे जो पहाड़ ॿुॾी आहे, ऐं हिनजो पुटु ॿुॾी वियो। ॿुॾी जो वियो त नूह अलैहिस्सलाम जॾहिं ॿोॾि ख़तमु थी ऐं ॿेड़ी हिनजी हेठि लथी त अलाह चए थो निबिनी में अहली, साईं मुंहिंजो पुटु अहल बैत आहे। अहल बैत असीं सैयद चऊं था, जेको चओ वणेव, त चए थो मुंहिंजो पुटु अहल बैत आहे, तूं अरहम राहमीन आहीं, तूं रहम कंदड़ आहीं, माना मूंखे पुटु मोटाए ॾे। नेक हो मुंहिंजो पुटु, रुॻो मुंहिंजो हिकिड़ो चयो कोन मञई। त अलाह चए थो इन हू लई समिन अहलक, तुंहिंजो पुटु अहल बैत में आहे ई कोन, इन हू अमल ग़ैर साले, इन जा अमल साले कोन आहे। हाणे हिकिड़ो माण्हू असां वटि रंडीबाज़ी करे, शराब पीए, ॾाढ़ी कूड़े, सभु बुछड़ा कम करे, पोइ असीं उनखे कीअं चवंदासीं जॾहिं नबीअ जे पुट खे अलाह जवाबु ॾेई छॾियो, इन हू लई समिन अहलक, इन हू अमल ग़ैर साले, अमल सही कोन आहिनि। तंहिंजे करे असल शइ आहे अमल साले। तंहिंजे करे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए पियो त कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह, जेकॾहिं तव्हां अलाह खे दोस्त था रखो त मुंहिंजो अलाह दोस्त आहे, त तॾहिं दोस्त थींदो युहिब्बुकुमुल्लाह, अलाह तव्हां सां दोस्ती रखंदो, फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह, त तव्हांखे मुंहिंजी ताबदारी कयो, जेको मां तव्हांखे चवां थो उन ते अमल कंदो त अलाह तव्हांखे दोस्त रखंदो। तव्हां चाहियो था न त अवी अलाह खे दोस्त रखंदा आहियो, त मुंहिंजी ताबदारी करियो त अलाह तव्हांखे दोस्त रखंदो। पोइ दोस्ती जॾहिं अलाह तव्हांखे दोस्त कंदो, छा कंदो? पहिरियों कमु, पोइ यग़फिर लकुम ज़ुनूबकुम, पहिरीं तव्हांजा गुनाह माफ़ु कंदो। माना नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबदारी करणु, उनजे हदीसुनि ते हलणु, उनजे मुताबिक़ ज़िंदगीअ ते अमल करणु, ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन क़ुर जो प्रैक्टिकल एग्ज़ाम्पल करे ॾेखारियो आहे। तंहिंजे करे जेकॾहिं आयतुनि तव्हांखे हुजनि, वरी हुनखे ॾिसो, हुनजी सीरत खे ॾिसो, त इन्हीअ ते तव्हांखे क़ुर सम्झ में ईंदो। त चए थो त पोइ छा थींदो? यग़फिर लकुम ज़ुनूबकुम, अलाह तव्हांजा गुनाह माफ़ु कंदो, वल्लाहु गफ़ूर रहीम, अलाह वटि त प्रॉपर्टी मौजूदु आहे माफ़ु करण जी ऐं रहम करण जी, अलाह गफ़ूर रहीम आहे। बाक़ी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन अमलन लईस अलैहि अमरुना फरत, बाक़ी तव्हां
अहिड़ो कमु कंदव जेको मूं तव्हांखे न चयो आहे, हुकुम न कयो आहे, त पोइ इहो रद्द आहे। माना बिदअतूं, बिदअतूं माना हथ जूं ठाहिणु, रस्मूं हथ जूं ठाहिणु। हाणे जेको आहे सो अहिड़ियूं ईदूं करणु जेके नबी करीम मनायूं कोन्हनि के। हाणे हे शोबान जी 15 जी राति, हू राति नबी साईं कोन मल्हायूं आहिनि, त चई जेका शइ मूं न कई आहे, तव्हांखे हुकुम न ॾिनो त उहो रद्द आहे। हाणे अलाह ताला चए थो कुल या अहल किताब, चए थो त ए अहले किताब माना तव्हां खां अॻु में जेके क़ुर ॾिना आहिनि। ऐं इहो बि यादि रखिजो त अलाह ताला कंहिं बि क़ौम खे नबीअ खां सवाइ कोन छॾियो आहे, ऐं केतिरनि क़ौमुनि खे लिखत में क़ुर बि ॾिनई। तंहिंजे करे उन्हनि क़ुर जी निशानी आहे त टाइम सां कुझु में तब्दीली आई आहे, तॾहिं बि अञा हुननि जो वॾो हिसो अहिड़ो आहे जेको सफ़ा हिन जे आयतुनि सां मिले जुले थो। मां हिन ते वॾी महिनत कई आहे। बाइबल, तौरात, वेद हिंदुनि जा, त इन्हनि खे थो चए त कुल या अहल किताब, चए थो ए पैगम्बर चयईं त ए किताब वारो जिन वटि क़ुर आहिनि तव्हांजा, तालओ अचो, असां वटि अचो, इला कलमतिन सवाइन बैनना बैनुम, घटि में घटि उन्हनि आयतुनि ते त असां गॾिजी पऊं जेके तव्हांजे असांजे क़ुर में कामन आहिनि। इहो ख़तु लिखियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां तव्हांखे ख़तु ॾेखारियां थो। हे ख़त आहे जेके इन्हनि क़ौमुनि ॾे मोकिलियो आहे। हे ॾिसो हुन जो ठपो लॻो पिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, या साॻी हिते हीअ नोट कई अथई। कुल या अहलल किताब तालओ माना त ए अचो, कलमतिन सवाइम बैनना बैनकुम, घटि में घटि उन्हनि आयतुनि ते त अचो, गॾिजी अमल कयूं जेके तव्हां ई असांजे किताबनि में कामन आहिनि। जीअं मां चवां थो 60% वेदनि जूं आयतूं कामन आहिनि, 75 या 70% बाइबल जूं आयतूं कामन आहिनि। अल्लाह उन में कहिड़ियूं आयतूं कामन आहिनि? अल्लाह नअबुद इल्लल्लाह। तव्हां वञी किताबनि में ॾिसो त उन में तव्हांखे आयत मिलंदी हिंदुनि में बि त अल्लाह खां सवाइ कंहिंखे कोन पुकारींदासीं, अल्लाह खां सवाइ कंहिंजी इबादत कोन कंदासीं। वला नुशरिक बिही शैया, अल्लाह सां ज़रो बि शिरक कोन कंदासीं। वला यतख़िज़ बादुना बादन अरबाबिन दूनिल्लाह, ऐं असां पंहिंजनि जहिड़नि इंसाननि खे मरण खां पोइ उन्हनि खे अल्लाह धारां पालणहार कोन मञींदासीं, त पुट था ॾियनि, धीअूं था ॾियनि, हे था कराए वञनि। फ़इन तवलओ, पर जे तव्हां असां सां इन्हनि कामनि शयुनि ते बि असां खां पुठी ॾींदव, पोइ ते वेंदव, फ़क़ूलू, त तव्हां चई छॾियो अशहदू बि अन्ना मुस्लिमून, त बाबा असां त क़ुर ते हलंदासीं, ऐं तव्हां भली जेको आहे सो तव्हां शाहिद हुजिजो त क़यामत ॾींहुं छा थींदो। हाणे ॾिसो, मां हे वेदनि मां कढी आयत। अलाह त क़ुर में चए लईस कमिस्लिही शैइन, सूरह शूरा आयत नंबर 11। तर्जुमा त अलाह जी मुशाबियत का बि शइ नथी करे सघे, उन का मूर्ति थी थी सघे। वरी हिंदुनि जो जेको यजुर्वेद जी 4 ऐं 32 में आहे, जंहिंजो तर्जुमो आहे उहो हिंदी में बि लिखियो, इस पर मेश्वर की कोई मूर्ति नहीं बना, अल्लाह जी का शिकिल कान्हे का। साॻी आयत आहे न, पोइ अचो न इन ते, पोइ तव्हां छो भॻवान जूं इहो 3 मूर्तियूं लॻायूं आहिनि, शिवा, विष्णु ऐं ब्रह्मा, छो लॻायूं अथव? जॾहिं चओ था त उनजी का मूर्ति कान्हे, उनजी का शिकिल कान्हे का, इन में त कामन थियो न असां सां। वरी अचे थो, चऊं था इहदिन सिरातल मुस्तक़ीम, हमारे सीधे रास्ते की तरफ रहनुमाई फरमा, क़ुर आहे, ठीकु आहे न। ऐं हो थो छा थो चवे ऋग्वेद 16:40, हमको हमारे फ़ाइदे के लिए सीधे रास्ते पर लॻा, माना घुरिबो अलाह खां। पोइ तव्हां कीअं था इन मूर्तियुनि जे रस्ते उन्हनि बुज़ुर्गनि खे सॼो जेके भॻवान वेठा आहिनि त असांखे फलाणो कमु कराए ॾे, जॾहिं चओ था त असांखे असांजे फ़ाइदा सीधे, अलाह खे था चओ न त असांखे इहदिन सिरातल मुस्तक़ीम, असांखे सीधे रस्ते ते लॻा। वरी अचो लईस कमिस्ली शैइन, माना अल्लाह जी कंहिंसां मुशाबियत कान्हे, त इन में हू यजुर चए थो इस मेशूर कोई मूर्ति नहीं बन सकती। पोइ छो ठाहियूं अथव मूर्तियूं जॾहिं तव्हांजे पंहिंजे किताब में पयूं आहिनि? तॾहिं तो रस अलाह ताला जे रसूल नबी करीम फरमाए त घटि में घटि उन्हनि शयुनि ते त असां सां एग्री कयो न जेके तव्हां ई असां में कामन आहिनि। जॾहिं मां तव्हांखे कुझु आयतूं कामन ॾेखारी, इनशाला अॻियनि दर्शन में बि अञा बि तव्हांखे मां हिननि जूं कामन ॻाल्हियूं ॾेखारींदुसि। हाणे अलाह ताला उन्हनि ठगनि खे थो आइडेंटिफाए करे, छा आहिनि, कहिड़ा ठग आहिनि। उहे अचे तव्हांखे वेहंदो, पगड़ ॿधंदा, हेठां माण्हू हूंदा, वरी जूता खणंदनि, हुजड़ा हणंदनि, हटो बचो कंदा वेहंदा, लेकिन हुन में नेक बि आहिनि। मां हर कंहिंजी ॻाल्हि कोन थो कयां, चए थो हिकिड़ा अहिड़ा आहिनि जे तव्हां सां तकी रखंदा, पोइ क़ुर बि खणी खोलींदा त जीअं तव्हां सम्झो त सॼी तकीर क़ुर जे आयतुनि जो तर्जुमो थो करे। हाणे अलाह तो उन्हनि खे थो आइडेंटिफाए करे, इन मिनहुम लफरीक़ैन यलून अलसिनतुम बिल किताब, इहे माण्हू ही टोलीअ जा किताब पढ़ण में पंहिंजे ज़बाननि खे विछड़ाईंदा आहिनि, माना उबती सुबती यानी ॻाल्हि कंदा। त छो ले तह सबू मिनल किताब, त तव्हां सम्झो सॼी तकीर क़ुर मां थो करे। वमा हू मिनल किताब,
ही क़ुर मां ॻाल्हाए ई कोन थो। वरी यक़ूलून हुअ मिन इंदिल्लाह, ऐं चवंदा अलाह सां हीअं चयो आहे, अलाह जे रसूल हीअं चयो आहे, वमा हुअ मिन इंदिल्लाह, अलाह हीअं चयो ई कोन्हे को। यक़ूलून अलाहिल कज़ब, अलाह ते कूड़ था हणनि, वहू यालमून, पर ख़बर अथनि त असां कूड़ था हणूं। छा आलिम आहिनि न, ख़बर अथनि कूड़ था हणूं, छाकाणि त इन सां असांखे चंदो थींदो, असांजो फ़िरक़ो वधंदो वग़ैरह वग़ैरह। हे अलाह ताला जो क़ुर खे आइडेंटिफाए थो करे। तंहिंजे करे हाणे मां चाहियां थो त हिन क़ुर पाक जे विचां ॾिसां त क़ुर मूंखे हाणे असांखे छा थो चए। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अलाह साईं फरमाए थो त वयसलूनक अनिल जिबाल। हाणे मां विचां आयत कढी आहे, चए थो तव्हां खां पुछंदासीं पहाड़ एॾा वॾा आहिनि, पोइ हुननि जो छा थींदो। कुल यनसिफ़ुहा रबी नसफ़ा नसफ़ा, चई अलाह साईं क़यामत जे ॾींहुं इन्हनि खे चटो करे छॾींदो। फ़यज़रुहा कान सफ़सफ़ा, बिल्कुलु ज़मीन में सिधा थी वेंदा। ला तराफ़िया एविजन वाला अमता, माना हेठि मथां ई कान हूंदी। यौमज़िन यतबियून दाई ला एवज लहू, पोइ हिकिड़ो अनाउंसमेंट थींदी, ऐं उहा अनाउंसमेंट हर ॿोलीअ वारो सम्झंदो त असांखे छा आहे। अलाह जेको चवंदो त हीअ कयो हीअ कयो। ऐं उहा ख़शियत अस्वाद रहमान, ऐं पोइ अलाह जे ख़ौफ़ खां ख़ामोश थी वेंदा ऐं डिॼी वेंदा। फला तस्मो इला हमसा, पाण में ज़ोर सां बि कोन ॻाल्हाईंदा, सुसपुस करे ॻाल्हाईंदा। यौमज़िन ला तनफ़उ शफ़ात, उन ॾींहुं कंहिंजी बि शफ़ात अलाह क़बूल न कंदो। इला मन अज़न लहू रहमान, जंहिंखे सवाइ जंहिंखे अलाह इजाज़त ॾिए। व रज़ीअ लहू कोला, ऐं हुन जे ॻाल्हि खां राज़ी हूंदो। तंहिंजे करे शफ़ात आख़िरत में थींदी, लेकिन अलाह उन खे शफ़ात जी इजाज़त उन खे ॾींदो जंहिंसां राज़ी हूंदो, जेके नेक हूंदा। पर हिन वक़्तु हिन दुनिया में सिर्फ़ु ज़िंदा इंसान खां दुआ कराए सघिजे थी, ऐं अलाह बि ज़िंदा आहे। बाक़ी जेकॾहिं को हिन गुज़ारे वञे थो त हाणे उनजो दरवाज़ो बंदि आहे, उहो हाणे तव्हांजी इंटरवेन कोन थो करे सघे। क़यामत जे ॾींहं ते इहे अलाह जा नेक बाना बिल्कुलु शफ़ात करे सघनि, जंहिंखे अलाह ताला चाहे थो। हीउ अॼोको इंशाअल्लाह प्रोग्राम आहे, वरी सुभाणे वरी गॾु आहियूं ऐं अॻिते हलंदासीं। सुभान रबिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।